आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक ख़िलाफ़ बेतमादी रिथ कामयाब। संदस पंहिंजी काबीना के मेंबर ऐं पीपल्स पार्टी उम्मीदवार फैसल मुमताज़ राठौड़ के वज़ारत उज़्मा लाइ 36 वोट मिलिया। संदस मुखालफ़त में रुगो 2 वोट आया। पीपल्स पार्टी बेतमादी लाइ 38 मेंबर्स की हिमायत हुजण की दावा कई हुई। ऐवान के आख़िरी ख़िताब दौरान वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक चयो त इहो कीअं थी सघे थो त हिकु ई माण्हू आइन ऐं इंतज़ामी ढांचे की तबाही जो ज़िम्मेवार हुजे। छा मुंहिंजी काबीना जा मेंबर उन जा ज़िम्मेवार न आहिनि? ही सियासी निज़ाम तॾहिं बचंदो जॾहिं असांजूं सरहदूं महफ़ूज़ हूंदियूं। पाकिस्तान जो हथियारबंद फ़ौजूं मौजूदु न हुजनि त कुझु न रहंदो। आख़िरी ख़िताब बाद चौधरी अनवारुल हक ऐवान मां हलियो वियो। नए वज़ीर आज़म जी हल्फ़ बरदारी सुभाणे थियण जा इम्कान। ज़रियनि मूजिब सदर सुल्तान महमूद बीमार हुजण सबबि नए वज़ीर आज़म के कसम न खणाईंदो। संदस जाइ ते स्पीकर आज़ाद कश्मीर असम्बली चौधरी लतीफ़ अकबर नए वज़ीर आज़म के कसम खणाईंदो। मकानी इदारनि जे तरमीमी बिल ते मुतहदा पाकिस्तान ऐं पीपल्स पार्टी आमू साम्हूं। मुतहदा 27वीं तरमीम में मकानी इदारनि जे बिल ते डेडलॉक जी ज़िम्मेवार पीपल्स पार्टी के करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल पीपल्स पार्टी के ख़बरदार कयो आहे त मकानी निज़ाम जे बिल ते ॻाल्हियूं न थियूं त अरिड़हीं तरमीम ख़त्म थी वेंदी ऐं सिंध में नओं सूबो ठहंदो। ईंदड़ महीननि में मकानी निज़ाम बाबति तरमीम ऐवान में ईंदी ऐं मंज़ूर भी थी वेंदी। तव्हां भले अरिड़हीं तरमीम जियां मकानी निज़ाम वारे बिल जो भी क्रेडिट खणो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो त पीपल्स पार्टी 27वीं तरमीम में मकानी इदारनि जे बिल के शामिल करण लाइ तैयार न हुई, उन करे डेडलॉक पैदा थियो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून ऐं नासिर हुसैन शाह चयो आहे त सिंध जो विरहाङो ॾुखियो न नामुमकिन आहे। मुतहदा बानी जियां संदसि पैरोकार सिंध टोड़ण जी ॻाल्हि करे रहिया आहिनि। मुतहदा जी ॻाल्हि हिक मां ॿुधी ॿिए कन मां कढी छॾणु घुरिजे। मुस्तफ़ा कमाल जी प्रेस कॉन्फ्रेंस जे रद्द अमल में सूबाई वज़ीरनि चयो त MQM पंहिंजी मुर्दा सियासत में साह विझण जी कोशिशि करे रही आहे। मुतहदा वारा हर वक़्तु सियासत में रहणु घुरनि था। हू जिन मकानी चूंडुनि जी ॻाल्हि करे रहिया आहिनि उन जो शिकस्त जे डप खां बाइकआउट करे छॾियो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां पंजाब जियां सिंध बलूचिस्तान ऐं KP सां भाईवारी जो ऐलान। वज़ीर आज़म चयो आहे त पंजाब जी वज़ीर आला जियां सिंध बलूचिस्तान ऐं KP जे वॾनि वज़ीरनि सां बि भाईवारी कंदासीं। थरकोल खे ट्रांसपोर्ट करण लाइ वफ़ाक़ ऐं सिंध सरकार जी भाईवारी आहे। हिन कम लाइ जेका रक़म तव्हांखे घुर्बल आहे उहा मुहैया कंदासीं। कराची में कैंट स्टेशन जी अपग्रेडेशन बाबति तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त सेंट्रल एशिया में रेलवे जी वॾी ज़रूरत आहे। तव्हां कोशिशि कयो त जीअं पाकिस्तान खे रेलवे वसीले ॿियनि मुल्कनि सां जोड़ियो वञे। तकरीब के ख़िताब में वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त कराची खे सर्कुलर रेलवे जी सख़्त ज़रूरत आहे ऐं उन लाइ वफ़ाक़ जो सहकार घुर्बल आहे। सिंध सरकार पीपल्स ऐं इलेक्ट्रिक बस समेत पिंक बसेस आणे रही आहे। वॾे वज़ीर पारां कराची सर्कुलर रेलवे जी बहाली में वफ़ाक़ के सहकार की अपील। बांग्लादेशी अदालत अॻूणी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद के मौत की सज़ा ॿुधाए छॾी। बांग्लादेश इंटरनेशनल क्राइम ट्रिब्यूनल की टिरुकनी बेंच आरो ॿुधणी दौरान हसीना वाजिद मथां इंसानियत ख़िलाफ़ ॾोह साबित। हसीना वाजिद के संदसि गैर मौजूदगी में सज़ा ॿुधाई वई। खेसि तशद्दुद लाइ भड़काइण ऐं क़त्ल जा हुकुम ॾियण ते उमिरि क़ैद जी सज़ा भी ॿुधाई वई। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त लीक थियल फ़ोन कॉल मूजिबि हसीना वाजिद मुज़ाहिरा कंदड़ शागिर्दनि जे क़त्ल जा हुकुम ॾिना। शागिर्दनि जा मुतालबा ॿुधण बदिरां फ़सादनि खे हवा ॾिनी वई। शागिर्दनि जी तहरीक खे ताक़त सां दॿाइण लाइ तौहीन जोगा क़दम खयां विया। मुज़ाहिरीन ते ड्रोन, हेलीकॉप्टर ऐं मौतमार हथियार इस्तेमालु कया विया। अदालत चयो त अवामी लीग सियासी सरगर्मियूं जारी रखी नथी सघे। अदालती फ़ैसिले बाद ढाका शेख मुजीबुर रहमान जे घर ॿाहिरियां एहतजाज। शेख हसीना वाजिद 2024 में वज़ीर आज़म तौरु शागिर्दनि जी तहरीक ख़िलाफ़ क्रैकडाउन जो हुकुम ॾिनो हो। अदालती फ़ैसिले बाद बांग्लादेश सरकार पारां भारत खां हसीना वाजिद जी हवालगी जो मुतालबो। बांग्लादेश जी परॾेही वज़ारत चयो त भारत ॿितरफ़े मुआहिदे तहत शेख हसीना वाजिद ऐं अॻूणे घरू वज़ीर के हवाले करण जो पाबंद आहे। बांग्लादेशी अॻूणी वज़ीर आज़म पंहिंजे ख़िलाफ़ अदालती फ़ैसिलो सियासी ऐं जानिबदाराणो करार ॾेई छॾियो। शेख हसीना वाजिद चयो आहे त पंहिंजे दिफ़ा जो मुनसिफ़ाणो मौक़ियो बि न ॾिनो वियो। धांधली सटियल ट्रिब्यूनल मुंहिंजे ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾिनो आहे। ट्रिब्यूनल जो क़याम ऐं सदारत हिकु अणचूंडियल हुकूमत कई आहे जंहिं वटि को बि जमहूरी मैंडेट न आहे। असां हालतुनि जो कंट्रोल विञाए छॾियो हो। जेको कुझु थियो उनखे शहरनि मथां हमले जी रिथाबंदी करार नथो ॾेई सघिजे। हसीना वाजिद चयो त कारकुन ऐं हामी परेशान न थियनि, हर शइ जो हिसाब वरितो वेंदो। अॻूणी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद पंहिंजी हुकूमत ख़त्म थियण खां पोइ भारत में तरसियल आहे।
लाहौर हाई कोर्ट बार जो जनरल हाउस इजलास, वकीलन जो एहतजाज ऐं रैली, 27वीं तरमीम ख़िलाफ़ नारा, वकीलन GPO चौक खां जजिस गेट ताईं रैली कढी। रैली के ख़िताब में सलमान अकरम राजा चयो त अॼु मुल्क में शराफ़त, आइन ऐं कानून जी का बि जाइ न आहे। असांखे पंहिंजे ईंदड़ नसलुनि लाइ निकिरणो पवंदो, घरनि में वेही नथा सघूं। सदर लाहौर हाई कोर्ट बार मलिक आसिफ ख़िताब में चयो त वकील आइनी अदालत ऐं जजिस जी बदिली बाबति इख़्तियारनि खे रद्द कनि था। ॿिए पासे सिंध बार काउंसिल जे सॾ ते 27वीं तरमीम ख़िलाफ़ सॼी सिंध में अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। कराची में वकीलनि सिटी कोर्ट जा दरवाज़ा बंदि करे छॾिया। मलीर, हैदराबाद, सखर, लाड़काणो, शहीद बिन नज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास में वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। कंबर, खैरपुर, नौशरो फिरोज़, दादू, उमरकोट, मोरो, खिपरो, मेहड़ ऐं ॿियनि शहरनि में बि मुज़ाहिरा। 26वीं ऐं 27वीं तरमीम ख़िलाफ़ तहरीक जारी रखण जो ऐलान। नून लीग के सीनियर अगवान ख्वाजा साद रफ़ीक 27वीं तरमीम ख़िलाफ़ एहतजाज तौर इस्तीफ़ा ॾींदड़ जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतर मिनुल्ला के ईमानदार ऐं सचो करार ॾेई छॾियो। जारी कयल बयान में ख्वाजा साद रफ़ीक चयो आहे त जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतर मिनुल्ला खां पोइ लाहौर हाई कोर्ट जो जस्टिस शम्स महमूद मिर्ज़ा बि इस्तीफ़ा ॾेई सफ़ में शामिल थी वियो आहे। जस्टिस अतर मिनुल्ला जजिस जी बहाली तहरीक में फ्रंट लाइन ते हो। जस्टिस अतर अदलिया में कुझु गणिया वेंदड़ ॼाणतदार ऐं सचनि माण्हुनि मां हिकु हो। जस्टिस मंसूर अली शाह के शानदार कमु कंदे ॾिठो हो। हू बिना शक कंहिंजे बि दबाव में अचण जे पंहिंजो कमु कंदो हो। हिकु ज़मानो संदसि क़ाबिलियत ऐं दयानतदारी मञींदो हो। जस्टिस शम्स महमूद मिर्ज़ा बि सुठी साख रखंदड़ जजिस में ॻणियो वेंदो आहे। जजिस जी इस्तीफ़ा ते ख़ुशी जा दोल वॼाइण बदिरां पैदा थियल फॉल्ट लाइन्स पुर करण जो फ़िक्र करणु मुनासिब अमल हूंदो। वफ़ाक़ी आइनी अदालत जे वधीक ॿिनि जजिस अॼु हल्फ़ खणी वरितो। वफ़ाक़ी आइनी अदालत जे चीफ जस्टिस अमीनुद्दीन ख़ान, जस्टिस रोज़ी ख़ान ऐं जस्टिस अरशद हुसैन खां हल्फ़ खणायो। हल्फ़ बरदारी तक़रीब इस्लामाबाद हाई कोर्ट जे कॉन्फ्रेंस रूम में थी। वफ़ाक़ी आइनी अदालत केसिस जूं ॿुधणियूं हलाइण शुरू करे छॾियूं। चीफ जस्टिस अमीनुद्दीन ख़ान वफ़ाक़ी आइनी अदालत जे लाइ 3 बेंचिस जोड़े छॾियूं। पहिरीं बेंच में चीफ जस्टिस अमीनुद्दीन ख़ान, जस्टिस अली बाक़िर नजफ़ी ऐं जस्टिस अरशद शाह शामिल। ॿी बेंच में जस्टिस हसन अज़हर रिज़वी ऐं जस्टिस के आग़ा शामिल ऐं टीं बेंच में जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस रोज़ी ख़ान शामिल। सिंध जे वक़्ती गवर्नर आइनी बेंचिस बाबति ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। आइनी बेंचिस जो तरीक़ेकार ऐं अमल करणु ज़रूरी करार। ऑर्डिनेंस सॼी सिंध में लागू ऐं फौरी तौर अमल जोॻो हूंदो। सिंध असेंबली हाई कोर्ट जी आइनी बेंचिस लाइ तरीक़ेकार फ़राहम कंदी। ऑर्डिनेंस बाद केसिस जूं ॿुधणियूं हलाइण मुमकिन थी सघंदियूं। आइनी बेंच हाई कोर्ट जे जजिस जे बदल हूंदी। सीनियर तरीन जज आइनी बेंच जो सरबराह हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची कैंट स्टेशन जी अपग्रेडेशन जो इफ़्तिताह करे छॾियो। कैंट स्टेशन के जदीद ऐं बहितर सहूलतूं मुहैया करण लाइ अपग्रेड कयो वियो। स्टेशन ते ATM ऐं मुफ़्त वाईफाई जी सहूलत बि ॾिनी वई। वज़ीर आज़म शालीमार एक्सप्रेस जी अपग्रेडेशन जो इफ़्तिताह कंदे चयो त शालीमार एक्सप्रेस खे मुकमल तौर नई ट्रेन ठाहियो वियो। शालीमार ट्रेन जी सफ़ाई कराची वेस्ट मैनेजमेंट जी ज़िम्मेवारी आहे। रेलवे जे वफ़ाक़ी वज़ीर हनीफ़ अब्बासी चयो त ट्रेन खे आउटसोर्स करे छॾियो आहे। हाणे स्कूल्स ऐं कॉलेजिस खे बि आउटसोर्स करे रहिया आहियूं। रेलवे वज़ीर पारां कराची सिटी स्टेशन खे बि अपग्रेड करण जो ऐलान। मलीर जे शालतीफ़ टाउन में नौजवान अमीन खे कुहाड़ियूं हणी क़त्ल करण जो ब्लाइंड केस हल थी वियो। पुलिस मक़तूल जी ज़ाल खे चाहींदड़ समेत गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त खोई ॻोठ में नौजवान जे क़त्ल जो केस दाख़िल थियण बाद जांच शुरू कई। मक़तूल जी ज़ाल आमना ऐं जवाबदार अकबर में कुझु महीना अॻु दोस्ती थी हुई। ॿिन्ही नारी जे मुड़ुस अमीन खे क़त्ल करण जी रिथाबंदी कई। जवाबदार अकबर साथी ग़ुलाम हुसैन सां गॾिजी नौजवान खे कुहाड़ियूं हणी क़त्ल कयो हो। आमना मुड़ुस जे क़त्ल में मदद कई हुई। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच जारी आहे। 3 जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा जारी।
ANF जो कम किलो मनशियात पकड़ण न पर सप्लाई लाइन कटण आहे। तालिबान अफगानिस्तान में मनशियात जूं फैक्ट्रियूं बंद कयूं त हिते शुरू थी वयूं। जस्टिस जमाल मंदोखेल जो मनशियात जी सप्लाई न रोकण ते सरकारी इदारनि मथां कावड़ जो इज़हार। मनशियात केस जवाबदार जी ज़मानत बाबति ॿुधणी दौरान जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾींदे चयो त 5 या 10 किलो जो मसइलो नाहे, पर टन जे हिसाब सां मनशियात हथ अचे थी। मनशियात जा फसल थी रहिया आहिनि, सभिनी खे मालूम आहे, पर को कार्रवाई नथो करे। इहो ज़ियाल हक़ जो ॾिनल तोहफ़ो आहे, हाणे इन खे भोॻियो। अलीमा ख़ान जा 10हों भेरो गिरफ़्तारी वारंट जारी। रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत 26 नवंबर एहतजाज केस में ॿुधणी थी। अलीमा ख़ान अदालत आरो पेश न थी। अदालत मुसलसल गैर हाज़िर रहण ते अलीमा ख़ान जा 10हों भेरो गिरफ़्तारी वारंट जारी कया। पंजाब जे रेवेन्यू बोर्ड अलीमा ख़ान जी मिल्कियत बाबति 38 ज़िलनि जे DCs जी रिपोर्ट जमा कराई। प्रोसिक्यूटर ज़हीर शाह मिल्कियत सील करण जी इस्तदा कंदे ॿुधायो त अदालती हुकमनि बाबति अलीमा ख़ान जा मुख़्तलिफ़ बैंक्स में 37 अकाउंट्स मंजमद कया विया आहिनि। अदालत केस जी ॿुधणी 29 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। हैदराबाद में फटाकनि जी फैक्ट्री में धमाके सबबि सड़ी ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणे दम ॾेई छॾियो। फौतियुनि जो अंग ॾह थी वियो। पुलिस घर जे मालिक शकील खे गिरफ़्तार करे वरितो। अदालत आरो पेश अदालत जवाबदार शकील खे 7 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। B सेक्शन थाणे ते दाख़िल कयल केस में घर मालिक समेत 5 जवाबदार नामज़द आहिनि। कराची में 5 खां 15 ग्रेड ताईं नौकरियुनि लाइ IBA जी टेस्ट पास उम्मीदवारनि जो एहतजाज। उम्मीदवारनि पारां कराची प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं मार्च करण जी कोशिश। पुलिस उम्मीदवारनि खे रेड ज़ोन में दाख़िल थियण खां रोके वरितो। केतिराई उम्मीदवार गिरफ़्तार। उम्मीदवारनि जो चवणु आहे त पैसनि ते नौकरियूं ॾिनियूं पियूं वञनि। मेरिट जे लताड़ बंदि करे नौकरियूं ॾिनियूं वञनि। रतोदेरो में 9 ॾींहं अॻु अफ़वाह बाद क़तल कयल 3 वरनि जे ॿारड़े हसनैन हाजाणो जो केस 3 जवाबदारनि ते दाख़िल। मक़तूल नींग जे पीउ फारूक हाजाणो जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। फ़रियादी FIR में ॼाणायो आहे त पुट हसनैन खे मोहम्मद हसन दायो अग़वा कयो। जवाबदार जो पीउ अल्ताफ़ ऐं अमर साजिदा दायो बि मुलविस आहिनि। जवाबदार जी सुञाणप CCTV कैमरा जी मदद सां थी। केस दाख़िल थियण बावजूदि जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। लाड़काणो हाई कोर्ट बार जे सदर अतर अब्बास सोलंकी चयो आहे त इंतिहाई ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे। मक़तूल नींग जे वारिसनि जी मदद कंदासीं। वाक़िए जी शफ़ाफ़ जांच करे मुलविस जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे।